अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट्स तव्हां शेयर कंदा हलूं नेक्स्ट एपिसोड जी हाँ दोस्तों, दुलाब ड्रामे जे अचण वारे एपिसोड में दोस्तों हाणे हिकु ज़बरदस्त कमु थियण वारो आहे। उहो वरी कीअं? उहो वरी दोस्तों ईअं त हाणे मुराद भॼी वेंदो। शाहनवाज़ ख़ान इन कोशिश में आहे त मुराद मरी वञे, अलाह करे मरी वञे। जे मुराद बची वियो त पोइ जेको आहे न मुंहिंजे लाइ ख़ैरु न आहे, मतां मुराद खे मुंहिंजे मथां शक पइजी वञे। ऐं रहज़न वारनि खे बि हुन ॿुधाए छॾियो आहे जे मुराद बची वियो त वरी मुराद जो अहिड़ो मौक़ो तोखे मुराद वरी हथ में न ॾींदो। मां तोखे उनजो सिर थाली में रखी ॾिनो हुयो। 3 गोलियूं लॻण खां पोइ बि मुराद दोस्तों बची वेंदो। मुराद इन जे ख़िलाफ़ु थी वेंदो। मुराद मंसूर ख़ान जो पासो वठंदो। मुराद वारा जेका बि सौट मिट आहिनि उहो मंसूर ख़ान जो पासो वठंदा। ऐं जेको रहज़न शैतान आहे उन जा जेका सौट भाइर आहिनि उहो सिधो ई पासो वञी वठंदा कंहिंजो, इन शाहनवाज़ जो। उन जे हथ ते त अॻे ई आहिनि ऐं उन खे कामयाबु करण जे लाइ हू हर क़दम खणंदा। मंसूर ख़ान ॾिसिजो तव्हां कुझु ॾींहं किस्तनि जे अंदरि नए रुख सां, नए हिकु टैलेंट सां आहिस्ता आहिस्ता साम्हूं ईंदो वेंदो। ऐं मंसूर ख़ान पंहिंजी उन गुस्से ऐं कावड़ में जेको आहे न ज़बरदस्त कमु करण वारो आहे। रहम दिलि आहे मंसूर ख़ान, गुस्सो कंदो आहे, हक़ ते गुस्सो कंदो आहे, ग़लति न। शैतान आहे जेको आहे शाहनवाज़ ख़ान। कहाणी ज़बरदस्त आहे, डिफरेंट कहाणी आहे। हाणे मज़ो थींदो ॾिसूं त ड्रामे में आख़िर में अलाह करे शैतान खे मारनि। ईअं न ज़हर ज़िंदगी वांगुरु आख़िर में शैतान कोन मोह, ज़ालिम कोन मोह ऐं जेको आहे ग़रीब हारी मारिजी विया हुया। हिन ड्रामे में चेंजिंग कंदा ऐं जीअं जीअं ड्रामो अॻिते वधंदो वेंदो तीअं तीअं हिन ड्रामे में दोस्तों चेंजिंग थींदी वेंदी। इहो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां। हीअ ड्रामो ज़बरदस्त बणिजी चुको आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। उमेदु आहे तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा जीअं का बि अपडेट तव्हां खां मिस न थिए। हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे, मथां घंटी जो निशान अथव यानी बेल आइकन, इन खे क्लिक करे आल ते करे छॾियो जीअं नोटिफिकेशन तव्हांखे बर वक़्तु मिले।